इत्तेहाद भाईचारे की जंजीर बिलाल है, जालिमों के दिल पे तेरा तीर इन देश की कयादत है, जालिमों के दिल पे तेरा। मदई जी गढ़ी यासीन ऐं ॾखण मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदनि जी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। त नाज़रीन, मदई जी वेझो ॾखण में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे संदन जी 14वीं वर्सीअ जे सिलसिले में ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ वेंदड़ काफ़िलनि जे इस्तक़बाल लाइ पीपी तालके गढ़ी यासीन पारां मरकज़ी कैंप क़ाइमु कई वई। हिन कैंप जो इंतज़ाम पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर के जनरल सेक्रेटरी सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जिन कयो, जॾहिं त कैंप की निगरानी मक़ामी अॻवान सलीम जेहो जिन करे रहा हुआ। कैंप में तालके लखी समेत मदई जी ॾखण गढ़ी यासीन ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल समय वर्कर ऐं जियाला शहीद राणी के भेटा पेश करण जे लाइ काफ़िलनि जी सूरत में कैंप में पहुतल हुआ। जॾहिं त कैंप की अॻवानी पीपी अॻवान ऐं अॻूणो वाइस चेयरमैन ज़िला शिकारपुर अमीर ख़ान कमारियो ऐं अॻूणो ज़िला काउंसिल जो मेंबर पीपी अॻवान सैयद अब्दुल कादिर शाह अमरोटी जिन करे रहा हुआ। नाज़रीन, अचो त वधीक ॾिसूं त अॻवान तोड़े वर्कर सचाई न्यूज़ सां कयल ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल दौरान कहिड़ा था वीचार वंडनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुख्तर मशरिक़ शहीद राणी जे अॼु जेको दर्दनाक साने जी यादि में ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं, उन जे लाइ असांजे ज़िले जे जनरल सेक्रेटरी सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारे जन जी अॻवाणीअ में इंशाअल्लाह हितां भरपूर काफ़िलो निकिरंदो ऐं शहीद राणीअ खे ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ इंशाअल्लाह सवें गाॾियुनि में हितां अधु कलाक जे अंदरि काफ़िलो रवानो थींदो ऐं उते वञी उन्हनि खे जेको आहे त पंहिंजी दुआनि ऐं सलाम पेश कबो। हाँ साईं, इहो भी नाज़रीन के आगाह कयो त हिन वक़्तु पूरे तालके गढ़ी यासीन में काई भी कैंप नज़र नथी अचे, वो जोश ऐं वलवलो भी नज़र नथो अचे जेको माज़ी में नज़र ईंदो। ऐं गुज़िरियल साल अवां अमरोटी जमात जे तरफ़ां भी कैंप लॻियल हुई, जॾहिं त असां उते ॾिसी आयासीं उते भी का कैंप न हुई, इन जी छा वजह? असुल ईअं नाहे साईं, हिन दफ़े अञा भरपूर ऐं वधीक जेको आहे शिरकत हूंदी। असांखे पंहिंजे अॻवाननि जे तरफ़ां हे ई हिकिड़ी कैंप जे लाइ चयो वियो हो। असांजी हिते ई गाॾियुनि जो काफ़िलो अची हिते शरीक थियो आहे ऐं इंशाअल्लाह थोरी देरि में हिते ई इम्तियाज़ शेख साहब जन जो काफ़िलो बि हिते ई पुॼंदो ऐं असांजे ज़िले सदर आबिद ख़ान भयो जो काफ़िलो बि हिते ई पुॼंदो ऐं गॾिजी निकिरंदासीं। साईं, शहीद राणीअ जो पहिरियों त ही दर्दनाक वाक़ियो हुयो, जंहिंजे ॾुख में जेको आहे सो ही सभु पूरे तालके जो अवाम असां सां गॾु आहे ऐं पार्टीअ जा जेके बि उहिदेदार आहिनि, यूसिन जा ने जेके बि आहिनि ज़िलनि जा आहिनि, उहे असां सां हिते सभु कैंप में असां सां गॾु आहिनि। ऐं हाणे असां अधु कलाक में हितां निकिरण वारा आहियूं। सवें गाॾियुनि जो काफ़िलो आहे, हज़ारे माण्हू आहिनि। ऐं कैंपिन जे लाइ असां जेका तव्हां साईं खां सुवाल कयो त हिन चकर असां सभिनी कैंपिन खे चयो आहे त हिते ई अचो ऐं हिकिड़े असांजो पूरो बंदोबस्तु थियल आहे ऐं ज़िले शिकारपुर भी हिन रोड सां आहे, तालको गढ़यासीन भी हिन रोड सां आहे, जकमबाद भी हिन रोड सां आहे। परियों रोड जेको आहे सो असां माना क्लियर रखियो आहे त VIP जेके भी होॾो अचनि वञनि था उहो उन जे लाइ क्लियर आहे। साईं, मदई जी शहर में गुज़िरियल साल भी 3-4 कैंपूं लॻियूं हुयूं, हिन साल का हिकिड़ी कैंप कोन्हे। कैंप ना आहे त कोई झंडो कोन्हे, कोई जोश जज़्बो नथो नज़र अचे। वर्कर्स भी कंप्लेंट्स कनि था त असांखे भी लिफ्ट न अहिड़ी आहे छा? वर्करनि सां तव्हां उते ॾिसंदव त उते पंहिंजो कैंप जे हवाले सां उते पेनाफ्लेक्स लॻा पिया आहिनि, झंडा लॻा पिया आहिनि। बाक़ी त वर्कर्स असां सां टोटल गॾु आहिनि, पुराणा भी वर्कर नवां भी सभु गॾु आहिनि। बाक़ी उहो रोड जेको आहे उहो VIP जे करे क्लियर रखियो वियो आहे। पार्टीअ जो हुकुम आहे त उन रोड सां तव्हां काई भी कैंप न आणो। पहुता आहियूं, असीं जियाला त न आहियूं बल्कि शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वर्सी के मौके ते असीं खेसि ख़राज तहसीन पेश करण लाइ गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो जेको आहे हिन वक़्तु वञी रहिया आहियूं। मोहतरमा जे मज़ार ते वञूं था, जेको आहे बेनज़ीर जी वर्सी आहे, सॼी संगत ओॾे तयारु आहे। ख़ान कमार जी अॻवानी में आहियूं। तालका गढ़ी यासीन बशीर अहमद सूमरो असां शहीद बेनज़ीर भुट्टो साहबा के भेटा पेश करण लाइ गढ़ी ख़ुदा बख़्श वञी रहिया आहियूं। इंशाअल्लाह शहीद बेनज़ीर भुट्टो साहबा जी मशीन के बिलावल साहब जे सूरत में पाए तकमील पहुचाईंदासीं ऐं पाकिस्तान जे अवाम सां शहीदनि जो वचन जेको आहे उहो पूरो कंदासीं।
जी भुट्टो बिरोई गोठ मोहम्मद मुराद बिरोई मदे जी का सरदार ज़ादा जुल्फ़कार खान कमारो जी अगवानी में गड़ी खुदा बच वञूं था शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 14वीं वरसी जे हिसाब सां उनखे ख़राज तहसीन पेश करण लाइ गड़ी खुदा बच वञी रहिया आहियूं। जिए भुट्टो जिए सरदार ज़ादा जुल्फ़कार खान कमारो सदा जी अमरोड शरीफ़ खां आया हूँ साईं अब्दुल कादिर शाह अमरोटीअ जे निगरानीअ में भई मोहतरमा जे मज़ार ते वञूं था। भुट्टे साहिब जी वरसी आहे ऐं काफ़ी वॾो असांजो जो गाॾियुनि जो जुलूस आहे जेके असां हुते वञूं था अक़ीदत जे हिसाब सां पंहिंजे क़ाइदे जे मज़ार ते। अब्दुल हादी मरखियाणी ॻोठ कंबरवाण खां आहियां तालुके गड़िया सिंध जो ई आहियां मां पाण ऐं असां मोहतरमा जे वरसीअ ते पिया वञूं ज़ुल्फ़ार ख़ान जे अॻुवाणीअ में पिया वञूं असां ऐं इंशाअल्लाह असीं मंज़िल ते पहुची करे मोहतरमा जे वरसीअ में शरीक थींदा। काफ़िले जे सूरत में 2 वेगिनियूं ऐं 4 कारनि जे काफ़िले सां अॻवाणी ज़ुल्फ़कार खान कमारे जे में निकिता आहियूं। हमेशह जे लाइ शहीद राणीअ जी मज़ार ते वेंदा आहियूं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे हाज़िरी भरींदा आहियूं। अॼु बि उहो ॾींहुं आहे उहो वॾे पैमाने ते असां जेको आहे कुल कठा थी करे ऐं असां गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो ॾे पिया अज़हर हुसैन साईं मुंहिंजो नालो आहे। असां सरदार ज़ादा ज़ुल्फ़कार अली खान कमारे जी अॻुवाणीअ वञी रहिया आहियूं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहीद जे मज़ार ते वरसी मल्हाइण पिया वञूं। असां आबाद ॻोठ खां यूसी मिर्ज़ापुर खां आया आहियूं। टाउन खां सैयद मुख्तियार शाह ज़ुल्फ़कार खान कमारे जी अॻुवाणीअ में बेनज़ीर साहिब जी वरसीअ ते असांजे मां यूसी सेवाणी जो जनरल सेक्रेटरी प्रेसिडेंट यूसी वारिया सोइल्ताब अमन सुमरो। अॼु दुनिया जी अज़ीम लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 14वीं वरसीअ ते यूसी वारियासे खां जेको आहे सवनि जी तादाद में ज़ुल्फ़कार खान जी अॻुवाणी में मीर आबिद खान जी अॻुवाणी में हिन महिल गड़ी ख़ुदा बख़्श रवाना थी रहिया आहियूं। गड़ी ख़ुदा बख़्श शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 14वीं वरसी आहे जंहिंजे करे जेको आहे तो दुनिया जी लीडर आहे। हर हिकु माण्हू घरां निकितो आहे जेको आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी मल्हाइण। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं असां तालुको लखी डिस्ट्रिक्ट शिकारपुर खां आया आहियूं। सरदार ज़ादा ज़ुल्फ़कार अली खान कमारियो डिस्ट्रिक्ट जेको आहे जनरल सेक्रेटरी जे हुकुम ते ऐं मीर आबिद हुसैन खान भयो साहब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जे हुकुम ते रखण कैंप ते पुगाऊं। हाणे असांजी तयारी आहे गड़ी ख़ुदा बख़्श में जेका असां वरसी मिलायूं पिया मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 14वीं वरसी आहे उनखे एतिराम अक़ीदत सां असां मल्हाइण लाइ हिते आया आहियूं। तक़रीबन असां सां 20 वेगनियूं साण आहिनि ऐं 6 खनि कारियूं साण आहिनि। मूंसां गॾु मुंहिंजो सदर आहे जनरल सेक्रेटरी आहे इंफॉर्मेशन आहे ऐं तक़रीबन तालुके जा सदर जनरल सेक्रेटरी ऐं कुझु कारकुन मौजूदु आहिनि। असां हाणे वेंदासीं गड़ी ख़ुदा बख़्श। नाज़रीन तालुके लखीअ खां आयल काफ़िले खे कैंप में इंतिज़ामी हवाले सां काफ़ी मुश्किलात सां मुंहुं ॾिसणो पियो। सचाई न्यूज़ जे पहुचण शर्त कैंप इंतिज़ामिया लखीअ जे वर्करनि खे फौरी पहुचाइण जी कोशिशि कई त ॿिए पासे ही दोस्त सचाई न्यूज़ खे थियल बद इंतिज़ामीअ जे हवाले सां कुझु चवणु पिए चाहियो पर भरिसां बीठल कारी वास्कोटी वारो हमराह पेर ते चिबाटे इशारे सां मना कंदो रहियो त दोस्त ही लफ़्ज़ चई पंहिंजे मौक़िफ़ खे गोल मोल करे छॾियो। हा इंतिज़ामात जी जेका ॻाल्हि आहे त असांखे त ॾिनियूं 20 वेगनियूं और 20 वेगनियूं जेको आहे सो ज़िले तरफ़ां असांखे मिलियूं। असां भरे अची हिते पुगाऊं। असां हिते पुगाऊं त तव्हां मिलिया आहियो अञा वधीक असां ॾिठो कान्हे को त छा इंतिज़ाम घटि आहे या वधि आहे ॾिसूं त ख़बर पए।